रियाज़ी क्लास 9 यूनिट 6 लेसन 1 लीनियर इक्वेशंस एक दर्जे मसावातों पार्ट 1 आऊं आहियां मुंहिंजो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार। बारो पोएं लेक्चर में असां यूनिट नंबर 5 मुकम्मल करे छॾियोसीं। अॼु असां हिन सबक में यूनिट नंबर 6 पढ़ण जी शुरुआत कंदासीं। हाणे अॼु जो असांजो टॉपिक आहे लीनियर इक्वेशंस यानी एक दर्जे मसावातों। ॾिसो बारो हाणे असां हिते सभ खां पहिरियां इक्वेशन यानी मसावात के समझण जी कोशिश कंदासीं। An equation is a statement that states the equality of two expressions which are connected by equal sign। एक मसावात अहिड़ो बयान हूंदो आहे जेको ॿिनि इज़हारनि जी बराबरी के ज़ाहिर करे थो, जेको इक्वल जी साइन जे वसीले ॻंढियल हूंदो आहे। It typically contains one or more variables and indicates that the value on the left side is the same as the value on the right side। आम तौर ते इहो हिकु या हिक खां वधीक बदलजंदड़ ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं ज़ाहिर करे थो त जेको मुल्ह साॼे पासे हूंदो उहो ई मुल्ह खाॿे पासे हूंदो। हाणे कीअं, हाणे तवजो ॾियो। ॾिसो हाणे फ़र्ज़ु कयो असां वटि मिसाल आहे त 3 + 4 = 7। ठीकु है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे इहे असां वटि छा आहे, 3 + 4 हिकु एक्सप्रेशन आहे ऐं 7 बि छा आहे, हिकु एक्सप्रेशन आहे। हाणे ॿिनि एक्सप्रेशन जे बराबरी खे असीं छा चवंदा आहियूं, मसावात। ठीकु आहे, यानी ही इक्वेशन आहे असां वटि। जॾहिं असां हिनखे सॉल्व कंदासीं त पोइ इहो कीअं थींदो, इहो थींदो त 7 = 7 यानी बराबरि चे ॿिन्ही पासे, साॼे पासे ऐं खाॿे पासे इहो मुल्ह सेम ईंदो। ठीकु है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे अचो त असां इन्हीअ खे वधीक सम्झण जी कोशिशि कयूं था। ठीकु है बारो। हाणे असां वटि ॿियो मिसाल आहे त 4x + 9 = 3x + 5। हाणे हिते असांखे घणियूं एक्सप्रेशन्स गिवन आहिनि, ॿ एक्सप्रेशन। हिकिड़ो इज़हार आहे 4x + 9, ॿियो इज़हार असां वटि आहे 3x + 5। ठीकु है बारो। हाणे इहे बराबरि कीअं थींदा, यानी ॿिन्ही साइडनि जो मुल्ह। हाणे हिते 4x पियो आहे, हिते 3x पियो आहे, हिते 9 आहे, हिते 5 आहे, त पोइ इहो बराबरि कीअं थींदो। ॾिसो बारो, हाणे उन जे लाइ असां हिन इक्वेशन खे सॉल्व करे वेंदासीं। हाणे हिन खे सॉल्व कीअं कयूं, हाणे हिते असांखे छा खपे, हिते असांखे x जो मुल्ह खपे, त जीअं पुट कयूं त पोइ हिन साइड बि साॼे पासे जोड़ थी वञनि, त खाॿे पासे बि हिते जेकी असां वटि मुल्ह पिया आहिनि उहे जोड़ थी वञनि। ठीकु है बारो। त पोइ हाणे असां हिते छा कंदासीं, उन जे लाइ हिते हिन x जो मुल्ह ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। अचो हाणे ॾिसो बारो, 4x हिते वियो आहे, उन जे लाइ असां जेको 3x पियो आहे साॼे पासे उन खे खणी ईंदासीं खाॿे पासे। हिते आहे प्लस जो, इन साइड ईंदो छा थींदो, माइनस जो, हिते थींदो -3x। साॻे तरीक़े सां 5 असां प्लस जो सेम रखंदासीं। ही 9 जेको आहे हिते पियो आहे खाॿे पासे, हुनखे बराबरि जे साॼे पासे खणी ईंदासीं, इहो थींदो -9। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हिनखे फर्दर सॉल्व कंदासीं, 4x मां 3x ख़तमु थी वेंदा, बाक़ी छा बचंदो, हिते बचियो असां वटि x बचियो। ॾिसो बारो, जॾहिं असां 5 मां 9 कट कयो त असांखे जवाबु मिलियो हिते -4। असांखे x जो मुल्ह मिली वियो, जी हा बिल्कुलु मिली वियो। हाणे छा कंदासीं, हिते जेको असांखे x जो मुल्ह पियो आहे उहो खणी असां हिन इक्वेशन में पुट करे वेंदासीं। त पोइ इहो थींदो त 4 × -4 + 9 = 3 × -4 + 5। जॾहिं असां हिनखे फर्दर सॉल्व कंदासीं छा थींदो, 4 × 4 = 16 -4 16 + 9 = 3 × 12 -4 12 + 5 ऐं ॿिन्ही पासे जवाबु छा आयो, -7 = -7। ठीकु है बारो। तॾहिं हिते ईअं पियो चए त द वैल्यू ऑन द लेफ्ट साइड इज़ द सेम एज़ द वैल्यू ऑन द राइट साइड। हाणे ईअं कोन हूंदो त हिते 4x + 9 पियो आहे त हिन साइड बि साॼे पासे बि 4x + 9 ॾे, न। जॾहिं असां हिनखे सॉल्व कंदासीं उन खां बाद में ॿिन्ही साइड जेको आहे मुल्ह सेम ईंदो। ठीकु है बारो। हाणे ॾिसो, हमेशह जेका असां वटि इक्वेशन हूंदी न उहा हिन तरीक़े सां कोन हूंदी। जेकॾहिं हिते बि अगरि 4x पियो आहे, लीनियर इक्वेशन गिवन आहे, त हिन साइड बि लीनियर इक्वेशन अची वञे। इक्वेशन तव्हांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अची सघे थी, पर उन जे अंदरि हमेशह बराबरि जी साइन हूंदी। ठीकु है बारो। हाणे अहिड़ी स्टेटमेंट जंहिंमें बराबरि जी साइन हूंदी
उन खे असां इक्वेशन चई सघूं था। हाणे इक्वेशन जूं मुख़्तलिफ़ डेफिनेशन्स आहिनि, ठीकु आहे ॿारो, तव्हांखे इन जे कॉन्सेप्ट खे सम्झणो पवंदो। हाणे सपोज़ कयूं जेकॾहिं 4x + 2 हुजे छाजे बराबरि थी वियो 0 जे। हाणे हीउ छा आहे असां वटि, जेसीं ताईं असां वटि 4x + 2 सिर्फ़ु हुयो यानी बराबरि 0 न हुयो त उते ही छा हुई, उते ही हुई एक्सप्रेशन। पर जॾहिं मां हिनखे बराबरि 0 जे रखियो त पोइ ही इक्वेशन थी वई, ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे छा ही 0 = 0 जे बराबरि थींदी? अचो त हाणे असां इहो फाइंड आउट करण जी कोशिशि करियूं था। हाणे उन जे लाइ असांखे छा करिणो पवंदो, हाणे उन जे लाइ असांखे हिते उहो हिन x जो मूल ॻोल्हणो पवंदो, ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे कीअं कंदासीं, असां लिखंदासीं त 4x = हाणे हिते जेको ही 2 पियो आहे असां हुनखे इन साइड खणी ईंदासीं, थी वेंदो -2, ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थींदो त x = -2/4। हाणे ही 4 काॾे वियो, हाणे हिते जेको 4 x सां ज़रब में हुयो, हाणे असांखे जीअं त x जो मूल खपे, हिन सां जेका बि शइ हूंदी असां आस्ते आस्ते ख़तमु कंदा वेंदासीं। पहिरियों असां 2 खे खणी हिन तरफ़ रखियो, हाणे हिन सां ज़रब में 4 पियो आहे, हिन साइड ईंदो त इहो छा थी वेंदो, 1 में थी वेंदो। त पोइ हाणे हिते छा थींदो त 2 जी टेबल हिन ते 1 दफ़ा वई, हिन ते 2 दफ़ा, त असांखे हिते x जो मूल घणो मिली वियो, x जो मूल मिली वियो असांखे -1/2। हाणे -1/2 खे खणी असां 4x + 2 में पुट करे वेंदासीं = 0। हाणे 4 × -1/2 + 2 = 0। 2 जी टेबल वई, 4 ते 2 टाइम, 2 × -1 असांखे जवाबु छा मिलंदो, जवाबु मिलियो असांखे -2 + 2 सेम पियो आहे बराबरि 0 जे। हाणे हिते ॾिसजो 2 2 में ख़तमु थी वियो, आयो न जवाबु हिते छा, 0 = 0। अहिड़े तरीक़े सां, ठीकु आहे ॿारो। हाणे अञा तव्हांखे जेकॾहिं सवली वसिफ़ मां ॿुधाए छॾियां त ॿिनि इज़ारनि जी बराबरी खे असां इक्वेशन यानी मसावात चवंदा आहियूं, ठीकु आहे ॿारो। सो हिन तरीक़े सां बि असांखे मसावात यानी इक्वेशन मिली सघे थी, हिन तरीक़े सां बि असांखे इक्वेशन यानी मसावात मिली सघे थी, ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो, हाणे इक्वेशन जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि, जहिड़ो कि लीनियर इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन, क्यूबिक इक्वेशन, रेडिकल इक्वेशन और एक्सपोनेंशियल इक्वेशन, ठीकु आहे ॿारो। पर हाणे हिते असांखे 9th क्लास में जस्ट लीनियर इक्वेशन यानी हिकु दर्जे मसावात गिवन आहे, असां उन जे बारे में पढ़ण जी कोशिशि कंदासीं, ठीकु आहे ॿारो। हाणे उन जी असां वटि वसिफ़ आहे, लीनियर इक्वेशन इज़ एन इक्वेशन इन विच द हाईएस्ट पावर ऑफ वेरिएबल्स इज़ 1 and the graph of the equation is straight line। हाणे चइबो त हिकु दर्जे मसावात हिकु उहा मसावात हूंदी आहे जंहिंमें वेरिएबल जो पावर हिकु हूंदो आहे, ठीकु आहे ॿारो। ऐं उनजो जेकॾहिं असां ग्राफ ठाहींदासीं त उहो ग्राफ कीअं ठहंदो, स्ट्रेट लाइन। हाणे सभ खां पहिरियों असां हिते ॾिसूं था त हाणे कीअं इक्वेशन्स हूंदियूं इहे। हाणे इहे इक्वेशन कुझु हिन तरीक़े सां हूंदियूं, मिसाल तौरु 3x + 9 = 0। हाणे हिते जेकॾहिं असां वेरिएबल खे ॾिसूं, हिन जो पावर घणो आहे, हिन जो पावर असां वटि आहे 1, ठीकु आहे ॿारो। या वरी मां तव्हांखे ॿियो जेकॾहिं मिसाल ॾियां, हिक खां वधीक जेकॾहिं वेरिएबल अची वञनि त पोइ थींदो त 4x + 5y = 0। हाणे हिते छा आहे असां वटि, हिते ही असां वटि लीनियर इक्वेशन ई आहे। हिते बि ॾिसो वेरिएबल्स जेकी गिवन आहिनि x ऐं y, उन्हनि जो जेको पावर आहे उहो असां वटि आहे 1। अहिड़े तरीक़े सां यानी उहा इक्वेशन जंहिंमें वेरिएबल जो जेको पावर आहे अगरि उहो 1 हूंदो त असां उनखे छा चवंदासीं, असां उनखे चवंदासीं लीनियर इक्वेशन। अहिड़े तरीक़े सां ऐं हिते जेका ॿी ॻाल्हि आहे उहा आहे त एंड द ग्राफ ऑफ द इक्वेशन इज़ स्ट्रेट लाइन। जेकॾहिं असां सपोज़ था कयूं अगरि इन्हनि जो ग्राफ ठाहींदासीं त कुझु उहे हिन तरीक़े सां ठहंदो। हीअ असांजो जेको आहे x कोऑर्डिनेट आहे, हीअ असांजो थियो y कोऑर्डिनेट, ठीकु आहे ॿारो। त हीअ बि असांजो स्ट्रेट लाइन आहे, ठीकु आहे ॿारो। ऐं हीअ बि असांजो ग्राफ जेकॾहिं ठहे थो इहो बि स्ट्रेट लाइन आहे, ठीकु आहे ॿारो। ऐं असांजो जेको ग्राफ आहे इहो हिन सां बि ठही सघे थो, माना कहिड़े तरीक़े सां, पर उहो हूंदो सिधी लकीर वांगुरु, ठीकु आहे। यानी लीनियर इक्वेशन जो जेको ग्राफ ठहंदो आहे, बहरहाल उहो हाणे हिते इहो कमु ग्राफ ठहण वारो न थींदो 9th क्लास जे हिसाब सां, ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां उमीद त इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची चुकी हूंदी ॿारो। हींअर असां वटि सब टॉपिक आहे सॉल्यूशन और रूट ऑफ इक्वेशन, मसावात जो हल या मूल। The value of unknown variable for which the given equation becomes true is called a solution or root of equation।
हाणे हिते बि चए त उहो मुल्ह जेको ॾिनल मसावात जे अणॼातल बदिलजंदड़ जी जाइ ते रखण सां मसावात दुरुस्त थी वञे त उनखे मसावात जो हल या मूल चइबो। हाणे ॾिसो असांखे का इक्वेशन गिवन हूंदी, ठीकु आहे, उन में के न के वेरिएबल हूंदा। जॾहिं असां उनखे सॉल्व कंदासीं त उते असांखे जेके वेरिएबल गिवन हूंदा उन्हनि जा मुल्ह मिली वेंदा। ठीकु आहे, जेके असांखे मुल्ह मिलंदा असां उनखे छा चवंदासीं, सॉल्यूशन आर रूट ऑफ द इक्वेशन। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो कीअं, सपोज़ था कयूं जीअं असां पोइ हिते हिकिड़ी इक्वेशन सॉल्व कई हुई, उहा कीअं हुई, उहा असां वटि हुई त 4x + 2 = 0। हाणे हिन जा असांखे सॉल्यूशन या जेके रूट आहिनि कहिड़ा मिलंदा, जॾहिं असां हिन इक्वेशन खे सॉल्व कंदासीं त इहा कीअं सॉल्व थींदी, इहा थी वेंदी त 4x = -2। हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर x लाइ सॉल्व कंदासीं थींदो x = -2/4। त हिते असांखे x जो मुल्ह मिलंदो -1/2। त पोइ हाणे असां हिते छा कंदासीं, ॾिसो ॿारो, त पोइ हाणे असां हिते चवंदासीं त जेको x जो असांखे रूट मिलियो उहो घणो मिलियो आहे, -1/2। त पोइ हाणे हिते छा पियो चए त फॉर विच द गिवन इक्वेशन बिकम्स ट्रू। हाणे इहा ट्रू कीअं थींदी, जॾहिं असां इहो जेको रूट आहे या सॉल्यूशन आहे खणी असां हिन इक्वेशन यानी जेका असांजी गिवन इक्वेशन आहे असां उन में पुट कंदासीं त पोइ ॿिनी साइड इहा 0 जे बराबरि थी वेंदी, यानी ट्रू थी वेंदी। ॾिसो ॿारो, हाणे असांखे जेको हिते x जो मुल्ह हासिलु थियो आहे उन खे खणी असां हिन इक्वेशन में पुट कंदासीं त पोइ इहा इक्वेशन ट्रू थी वेंदी। हाणे कीअं, ॾिसो तवजो ॾियो, 4 × -1/2 + 2 = 0। हाणे हिते 2 जी टेबल वेंदी 4 ते घणा दफ़ा, 2 दफ़ा। अहिड़े तरीक़े सां 2 × -1 हिते थी वियो -2 + 2 = 0। त हीउ 2 में ख़तमु थी वियो, छाकाणि त -2 आहे त 0 = 0। त पोइ हाणे हीअ जेका इक्वेशन आहे छा थी वई, उहा ट्रू थी वई, यानी उहा 0 जे बराबरि थी वई। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां इन खे मसावात जो हल या मूल चयो वेंदो आहे। तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। मसावात जो हल या मूल छा हूंदो आहे, उहो इक्वेशन जे अंदरि जेकी वेरिएबल गिवन हूंदा आहिनि उन्हनि जो जेको असांखे मुल्ह हासिलु थींदो आहे उन खे चयो वेंदो आहे। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला वाहे।